वेलकम बैक नाउ ब्रेकिंग न्यूज़ से आवाज़ ॾींदालू त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदालू। अफ़सोसनाक ख़बर आहे त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में फायरिंग जी डेवट थी आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं। कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे, कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर गाज़ी जंडीर सां। जी गाज़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, ये गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में वाक़ियो पेश आयो आहे, जिते हिकु मार्केट में फुर जी वारदात दौरान पुलिस पहुती त हथियारबंदनि फायरिंग कई आहे। फायरिंग के नतीजे में गुलिस्तान जोहर थाने जो एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे मौके ते। जॾहिं त हिकिड़ो हथियारबंद वाक़े वारे हंध तां गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त हुनजो साथी फरार थी वियो आहे। हींअर जीअं ज़ख़्मी थियो हो हीउ SHO एडिशनल SHO त हुनखे घर में मौजूद एक खानगी अस्पताल में नियो वियो हो, पर हुते कंफर्म थी वियो त हुनजो मौत वाक़ थी चुको आहे। इन करे संदसि बॉडी खे हाणे जिना अस्पताल मुंतकिल कयो वञे पियो पोस्टमार्टम जे लाइ। जॾहिं त वाक़े वारे हंध ते पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स ऐं ॿिया कानून लागू कंदड़ अमलदार मौजूद आहिनि ऐं कोशिशि कई वञे पई त जेको फोरू हिकिड़ो फरार थी वियो आहे उनखे कंहिं तरीक़े सां गिरफ़्तार कयो वञे। हींअर कुझु देर में शहीद एडिशनल SHO जी बॉडी खे जिना अस्पताल आंदो वेंदो, जिते ज़ाब्ते वारी पोस्टमार्टम जी कार्रवाई मुकमल कई वेंदी। जी ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवांखे ॿुधाए रहिया हुआसीं त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो। अहम ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं त कराची जे गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं कराची जे गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है अवांखे ॿुधाईंदालू त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम यार खान तॾहिं ते ई शहीद थी वियो। अवांखे अपडेट कंदालू त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर ऐं पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। एक भेरो ॿियो नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं त कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में फौरन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त हिकु फौरूअ खे हथियार समेत गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं त कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदालू त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। ॾुखाईंदड़ ख़बर आहे, कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस ऐं फौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी डेवट में एडिशनल SHO रहीम खान शहीद थी वियो आहे। शहीद SHO खे ज़ख़्मी हालत में अस्पताल नियो पियो वियो त हुन कमु घणी हवाले कयो।
नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾींदारूं त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस ऐं फ़ौरन विच में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग जी ॾेवट में एडिशनल SHO रहीम ख़ान शहीद थी वियो आहे।